अचो त लतीफ़ साईं खे ईअं पढ़ूं जीअं अॻे कॾहिं न पढ़ियो वियो आहे। कनु थी केचिन कुछो कुछ मथा कुछन इशारतूं उन जूं सुकूतां सुजन वटां वेही तन सुण त सूर पिराई तूं कनु थी पव केची कुझु ॻाल्हाइनि पिया तूं कुझु बि न ॻाल्हाए जीअं तूं उन्हनि खे चङी रीति ॿुधी ऐं सम्झी सघीं। उन्हनि जे ॻाल्हियुनि मां जेके इशारा मिलनि था, नुक़्ता मिलनि था, नयूं ॻाल्हियूं मिलनि थियूं, नयूं सम्झाणियूं मिलनि थियूं, उहे सुकूत सां ख़ामोशीअ सां ई सम्झी सघजनि था। उन्हनि वटि वेह, उन्हनि खे भलीअ भित ॿुध त जीअं सूर पिराए सघी। सूर जेको दुनिया जी सभ खां वधीक ताक़त ॾींदड़ शइ आहे। तूं ज़िंदह रहण जा गुर सूरनि सां ई सिखी सघीं थी। महिरबानी करे चैनल सब्सक्राइब करियो।